फोन रखो था क्यों कर तो बोरी रिप्लाई क्यों कर आली हो क्या हां आला गला सुबेदार साहब शेरल असां खास माण्हू आहे हा हिन जी चोरी ॼण असांजी चोरी आहे सूबेदार साहब शेरल असांजो ख़ासि माण्हू आहे हीअ हुनजी चोरी सम्झो असांजी चोरी सूबेदार थो ॻाल्हायो हाकिम खान मां परेशान न थियो ॾोही हर हाल में कानून जी पकड़ में ईंदा बिल्कुलु साहब मां बि इहो ई थो चाहियां त हिननि वीचारनि सां इंसाफ़ थिए बिल्कुलु सूबेदार साहब मां बि इहो ई थो चाहियां हिननि वीचारनि सां इंसाफ़ सूबेदार बिल्कुलु हाकिम खान शेरल वारनि सां इंसाफ़ थींदो ॾोहो वापसि कराइबो तव्हां ख़ातिरी कयो बाक़ी शेर खे थाणे ते मोकिलियो फ़रियाद लिखाए वठो ठीकु आहे सूबेदार मां हिनखे थाणे ते मोकिलियां थो ठीकु आहे सूबेदार साहब मां अमरान खे थाणे ते मोकिलियां थो वधीक अवाल रूबरू छा चयो रे साहिबु बाबा शेरल सूबेदार ख़ातिरी कराई आहे त ॾोहो वापसि कराईंदो ऐं ॾोहारनि खे सज़ा ॾियारींदो शेरल बाबा ॾाढी फोन थी अचे थो हल परते वञ हल छेड़ हा हलो अचंदा बस हाल तू सोलो आ मुझे तू ला पेन चिंता क्या बस क्यों बाबा बेदाई करो आदा ओके बाबा सूबेदार ख़ातिरी कराई आहे ॾोहारी जल्द गिरफ़्तार कंदो ऐं असां इंसाफ़ कयो शेरल थो चएसि रैसम मुंहिंजो शक रुस्तम वारनि ते आहे चोर उहे ई आहिनि तूं लाल खान ॻाल्हायो हिते साम्हूं हेॾो इहो तूं कीअं थो चईं शेरल तव्हां मां तव्हां मां हुन कंहिं ॾिठो आहे शेरल चयो बावल खान सां पाण ठहूं कोन रुस्तम वारा हुनजा ख़ासि माण्हू आहिनि हा शेरल मुंहिंजो बि पको शक बावल ऐं रुस्तम वारनि ते आहे तुंहिंजो न तुंहिंजो न आहे तुंहिंजो हे आहे हा शेरल मुंहिंजो पको शक बावल ऐं रुस्तम वारनि ते आहे हा हा शेरल मुंहिंजो बि पको शक रुस्तम ऐं बहावल ॻाल्हायो सदाम ॻाल्हायो छोकिरो हिते रैसा हुकुम कयो रुस्तम वारनि खे छिके ॾियो वठूं रहमान ॻाल्हायो परियां हे हो ॿियो टियों हाकिम खान हलो अचो अब अचो हलो क्यों हा क्यों ॾिसो शक आहे पक न आहे सिधो झड़ो सुठो न आहे तव्हां थाणे ते वञी फ़रियाद लिखायो ॾिसूं त पुलिस छा थी करे न त पोइ ॿार वारनि खे ॿुधाइबो त शक आहे पक न आहे इन लाइ सिधो सम्झो सोचो सम्झो ॾिसूं त पुलिस छा थी करे इन बहावल वारनि पोइ न त ॿुधाइबो हुननि खे त हाकिम खान जी अकल जेकॾहिं इहो कुझु नथा कनि पोइ ॿुधाइबो हिननि खे त हाकिम खान जी हिक अकल सां दुश्मननि जा हयाव ॾेई पवंदा आहिनि ओके ॻाल्हि सोने जी न आहे न ॻाल्हि अखि जी आहे हा दा सूबेदार सां ॻाल्हाए थो ॿुधेसि क्यों बाबा हे ॿुधाए सूबेदार सां ॻाल्हायो सूबेदार चयो ॾो हीअं को वठी बाबा छा चए सूबेदार शेर सूबेदार ख़ातिरी कराए ॾोह वापसि कराईंदो ॾोहारनि खे सज़ा ॾींदो रैस मुंहिंजो शक रुस्तम वारनि ते आहे उहे चोर आहिनि रईस मुंहिंजो शक रुस्तम वारनि ते आहे उहे चोर आहिनि लाल खान थो चए लाल खान किथे वेठो आहे हेॾे पोइ परते साम्हूं वेठो अथई तव्हां इहो कीअं था चओ त शेरल तव्हां मां कंहिं हुनखे ॾिठो शेरल बावल खान हा बावल खान सां पाण ठहूं कोन ऐं रुस्तम वारा हुनजा ख़ासि माण्हू आहिनि ज़ाहिर आहे बावल खान ई असां पाण में ठहूं कोन ऐं असांजो पूरो शक रुस्तम वारनि ते आहे छो जो उहे हिननि जा ख़ासि माण्हू आहिनि सदाम ॻाल्हायो सदाम कहिड़ो अथई
जी टेलीफिल्म ॾाढनि जो ॾे जे सेट ते आहियूं ऐं सिंध जा दबंग आर्टिस्ट आजन प्रेमी अज़ीज़ कमरानी ऐं काफ़ी कास्ट आहे हिन में बिलावल कोफर बि आहे सेट हिन ते बीठा आहियूं ऐं तव्हांखे रिकॉर्डिंग ॾेखारियूं था हे असांजा राणीपुर खां दोस्त कई आहिनि अल्ताफ़ सोलंगी हे तमामु पाण सुठो ऑर्गेनाइज़र आहे ऐं तक़रीबन जेके सिंध में मेला लॻंदा आहिनि उन्हनि खे ही ऑर्गेनाइज़ कंदो आहे सिंध जा आर्टिस्ट जेके आहिनि सो पब्लिक जे साम्हूं आणींदो आहे जंहिंमें निसार शाह मामा लालू अब्बास भट्टी साहब सभु जेके आहिनि हुनजे शोज़ में हूंदा आहिनि हाणे शायदि सेवण था वञो या मोटिया हो सेवण वञनि था पिया हिते मिड़ई कुर्ब करे कई आहिनि सेट ते वॾी महिरबानी अल्ताफ़ तव्हांजी थैंक यू कुर्ब मौलो ख़ुशि कंदो तव्हांखे हलवा हा चओ रमानी न लुकड़े बस तूं बाबा असांजो शक शेरड़ वारनि में आहे हीअं ॿियो चोर उहो ई न हेॾो ख़बर आहे परेशान न थियो ॾिसूं था सूबेदार छा थो करे न त पोइ ॿुधाए बि हुननि खे त हिकु अकल सां या फाटी पवंदो अमरान जो बेटो बसि गंज अथसि हलिया हल वञे वठि इजाज़त वठि थोड़ा हिंदी भी इधर हाँ इधर चेयर वाले कर ओके रिकॉर्डिंग